किताब जो नालो आहे सिंधी कल्चर, जंहिंजा लेखक आहिनि ग़ुलाम रब्बानी आगरो साहिब। हीअ किताब सकाफ़त खातो हुकूमत सिंध तरफ़ां छापियल आहे, जंहिंमें हिकु टॉपिक आहे शहर कल्चर जो मज़हर। शहर कल्चर जो मज़हर थिए थो पाकिस्तान जो सिंध सूबो कुदरत जो उहो शाहकार आहे जिते इंसानी तहज़ीब ऐं तमदुन जा पहिरियां गुल फुटा। सिंध जी तहज़ीब जीअं मूं अॻु में अर्ज़ु कयो हो, सिंधू नदीअ जी सौगात आहे। सिंधू नदीअ जे किनारनि ते हज़ारनि वरहनि खां वठी शहर ॿधबा ऐं फिटंदा रहिया आहिनि। उन हक़ीक़त जे पस मंज़र में क़बूल करणो पवंदो त इमारत साज़ीअ जो फ़न, जेको कल्चर जो हिकु मुख्य रुकन आहे, सिंध जे रहाकुन जो अयामनि खां वठी हिकु ख़ासि हुनर ऐं शुग़ुल रहियो आहे। पर एॾी क़दीम ऐं शाहूकार रिवायत हूंदे बि सिंध में मिस्र जे अहरामनि या दीवार चीन वांगुरु के बि तमीराती अजाइबात दरकिनार, पर अॻियनि यादगारनि जा नाले मातर निशान बि कोन पञिया आहिनि। ग़ालिबन उन तबाही जी ज़िमेवारी बि सिंधू नदीअ ते आहे, जा सिंध जी तहज़ीब ऐं तमदुन जे मर्कज़नि खे छाहींदी बि रही आहे त ढाहींदी बि रही आहे। अॻवणनि ज़माननि में सिंधू नदी कॾहिं बि हिकु दरियाउ जी सूरत में लाॻीतो डिघो अरसो सिंध मां कान वही आहे। सदाईं उन जा जुदा जुदा वहिकिरा नंढनि नंढनि दरियाउनि जी सूरत में वहंदा हुआ, जिन में हाकड़ो घणो मशहूरु हो। राजस्थान वारी रण पट जे ओलिही किनारे में कीरथर जबल जे ओभारियुनि किनारनि जी विच में मैदानी इलाइक़े में अहिड़ो को बि हिसो कोन्हे जितां सिंधू नदी न वही हुजे। ॿियो त सिंधू नदी जितां बि वहे थी उतां गप चिक मिटी लुड़ ऐं लठ साण खणी छोड़ वारे हंध वटि वञी समुंड में उछले थी। उहो हिसो मुस्तक़िल तरह मिटी पवण जे करे मथे उभिरंदो ख़ुश्क ज़मीन जी सूरत वठंदो रहे थो ऐं नतीजे तौरु समुंड पोइते थींदो वञे थो। उन ॻाल्हि जो अंदाज़ो हिन हक़ीक़त मां थी सघे थो त हेनरी कज़िन्स जी तहक़ीक़ मूजिबि अॼु जंहिं हंधि सामूंडी किनारो आहे उते उन हंध खां तक़रीबन 40 मील परे आहे जिते मुहम्मद बिन क़ासिम मंज़िल अंदाज़ थियो हो। साॻीरीत अकबर एज़म जे ज़माने में जॾहिं अब्दुल रहीम ख़ानान ठटे खे फ़तह करे मुग़ल सल्तनत सां मिलाए छॾियो, तॾहिं हू ठठे खां फ़क़ति 15 मीलनि जूं 2 मंज़िलूं करे मुग़ल भेन वटि अरबी समुंड जो निज़ारो ॾिसण वियो हो। सिंध जी नरम मिटी दरिया जे वहिकरनि जा फुड़ा ऐं तूफ़ान जे केतिरनि ई वसंदड़ शहरनि जी तबाही जो कारण बणिया, जे अॻिते हली ज़मीन दोज़ थी विया। उहो ई सबबु आहे जो सिंध जी तारीख़ जे माहिरनि लाइ उन्हनि पुराणनि तहज़ीबी मर्कज़नि, वसंदनि बाग़नि ऐं शहर जा असली हंध ॻोल्हणु हाणे ॾुखियो कमु आहे, जिन पंहिंजी दौर में सिंधी कल्चर जी ओसरि में अहम रोल अदा कयो हो। मथिएं पस मंज़र में मोहन जे दड़े जी दरियाफ़त ॼणु हिकु करिश्मो आहे ऐं उहा बि आम अक़ुल जी ॻाल्हि आहे त उन ज़माने में सारी सिंध में उहो फ़क़ति हिकु शहर कोन हूंदो। आसार क़दीमा जो माहिर डॉक्टर रफ़ीक मुग़ल 20 वरहनि जी जुस्तजू बैदि उन नतीजे ते पहुतो आहे त फ़क़ति चोलिस्तान खां वठी हिकु मोहन जे दड़े ताईं इलाइक़े में 5000 वरह अॻु 250 वसंदड़ शहर ऐं ॻोठ हुआ।